बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो डॉक्टर दुरीनाज़ जमाल आहे ऐं मां हिन वक़्तु सेक्रेटरी आहियां सिंध ब्लड ट्रांसफ्यूजन अथॉरिटी जी। सिंध ब्लड ट्रांसफ्यूजन अथॉरिटी डिपार्टमेंट ऑफ हेल्थ जो हिकिड़ो कॉम्पोनेंट आहे ऐं असांजी ज़िम्मेदारी इहा आहे त सॼी सिंध में जेकी बि ब्लड बैंक्स आहिनि उन में ब्लड कहिड़े तरीक़े सां उते वठियो थो वञे, कहिड़े तरीक़े सां उनजी स्क्रीनिंग थी थिए ऐं अॻिते थो वञे, इहा सॼी ज़िम्मेदारी असांजी आहे। उन सां गॾु गॾु थैलेसीमिया सेंटर्स ऐं हीमोफीलिया सेंटर्स इन्हनि जी ज़िम्मेदारी बि असांजी आहे, छो त इन्हनि ॿारनि खे ॿियनि पेशेंट्स खां वधीक ब्लड जी ज़रूरत थींदी आहे जेका रेगुलरली हुजणु खपे। हिन वक़्तु असांजी सॼे प्रोविंस में 26 थैलेसीमिया सेंटर्स आहिनि, जंहिंमें कराची में बि आहिनि, हैदराबाद में, जैकबाद, खैरपुर, लाड़काणो, शिकारपुर, काफ़ी जॻहियुनि ते असांजा कन्नू मोहम्मद ख़ान इन्हनि सभिनी जॻहियुनि ते आहिनि, ताकी उन तरह जा जेके ॿार आहिनि उहे उते रजिस्टर्ड थियनि ऐं उन्हनि जी हुते मैनेजमेंट कई वञे। मैनेजमेंट सां सिर्फ़ु ब्लड लॻण न आहे, मैनेजमेंट जो मतिलबु आहे कि उन्हनि खे आयरन किलेशन थेरेपी जी बि नीड आहे, उन्हनि खे का कॉम्प्लिकेशन थिए थी त उन्हनि खे बि संभालणो। इहे सभु ज़िम्मेदारियूं जेके आहिनि थैलेसीमिया सेंटर वारनि जूं हूंदियूं आहिनि। इहा त थी वई हिकिड़े तरीक़े सां मैनेजमेंट। उन सां गॾु वरी मां ज़िक्र कंदमि थैलेसीमिया प्रिवेंशन जो, जंहिंखे तमामु घणी इम्पोर्टेंस ॾिनी वञे हिन टाइम ते, छो त असां वटि ॿारड़ा वधंदा था वञनि। 1.5-2 साल पहिरीं ताईं असां वटि सॼी सिंध में 7,000 ॿार हुया, अॼु असां वटि जेको आहे तक़रीबन 9,500 ॿार आहिनि। चलो मां इहो चवंदमि त इन वे दिस इज़ गुड कि असांखे ख़बर पई त उहे 2,500 ॿार बि आहिनि जेके रजिस्टर्ड थी विया, पर असां केसि ताईं ईअं ॿारनि जो नंबर थैलेसीमिया में वधाईंदा रहींदासीं। असांखे खपे त असां प्रिवेंशन ते घणो कमु कयूं। असांखे खपे त जीअं असांजो थैलेसीमिया एक्ट चवे थो त प्री मैरिटल स्क्रीनिंग करायो, यानी शादी खां पहिरियों छोकिरे ऐं छोकिरी जो थैलेसीमिया जो टेस्ट जंहिंमें ख़बर पइजी वेंदी अगरि 2 ॼणा पॉज़िटिव आहिनि, छोकिरो ऐं छोकिरी, त उन में चांसिस अची वेंदा आहिनि त ॿारु थैलेसीमिया मेजर ॼमंदो। पर अगरि हिकिड़ो माइनर आहे ऐं ॿियो न आहे, उहो शादी पाण में करे था सघनि पिया। हिकिड़ो इहो आहे, ॿियो इहो आहे कि जिते ॿारु ॼमी वियो उनखां पोइ अगरि उहा माउ ॿीहर प्रेगनेंट थिए थी त उहा वञी कॾहिं बि जेको बि सेंटर आहे उन्हनि खे वञी ॿुधाए ऐं वञी टेस्ट कराए, छो त पहिरियनि 3 महीननि में उहो टेस्ट में साबित थी वेंदो त पेट जे अंदरि जेको ॿारु आहे उहो थैलेसीमिया जो पेशेंट आहे या न आहे। अगरि आहे त उनजो एबॉर्शन थी वेंदो आहे, अगरि न आहे त नॉर्मल ॿारु उहा ॼणे सघे थी ऐं उन सां गॾु हिकिड़ी सुठी ज़िंदगी गुज़ारे सघे थी।